नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं यूनिवर्सिटी ऑफ सिंध में, जिते 3% जेको आहे सो फीसूं वधाइण ख़िलाफ़ शागिर्द सरापा एहतजाज आहिनि। 3 ॾींहंनि खां वठी हिते सूबाई वज़ीर निसार खोड़ो साहब बि आया आहिनि ऐं शागिर्द पंहिंजा मुतालबा बि निसार खोड़ो सां पेश कंदा ऐं कमेटी मफ़द जी सूरत में उन्हनि सां मुलाक़ात कंदी ऐं उनखां अलावा ऐं उन जो शागिर्दनि जे हितां जे शागिर्दनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं सूबाई वज़ीर निसार खोड़ो जो बि मौक़े ॿुधंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, उहे छा था चाहिनि। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो इहो बि चवणु आहे त जेकी फ़ीसूं आहिनि उहे 15% हर साल घटाइण जे बजाए जेको आहे सो 3% वधायूं वियूं आहिनि। त उन्हनि बाबति शागिर्दनि जो छा चवणु आहे ऐं सूबाई वज़ीर निसार खोड़ो जो छा मौक़िफ़ आहे इन मामले जे बाबति अचो त ॿुधूं। वज़ीर साहब जेको आया निसार खोड़ साहब उन्हनि त बसि रुॻो ॻाल्हियूं ई कयूं, टाल मटोल करे हीअं कंदासीं हू कंदासीं ऐं जेको आहे सो स्टाफ सां ॻाल्हाईंदासीं। हू वेठा आहिनि, उन्हनि जूं ऑफ़िसूं बंदि न आहिनि, उन्हनि जूं ऑफ़िसूं खुलियूं पियूं आहिनि। बाबा उन्हनि जूं ऑफ़िसूं बंदि न आहिनि, उन्हनि जूं ऑफ़िसूं खुलियूं पियूं आहिनि त असां छा कयूं? सिंध यूनिवर्सिटी में अंदरि हेतिरा स्टूडेंट्स गर्मी में सड़ी उस ते वेही रोड ते वेही एहतजाज कनि था। उन जे एहतजाज खे ॾिसण जे लाइ तव्हां कोन था अचो। असां ऑफ़िसुनि खे छा कयूं? तव्हां जन खे हिकिड़ो ऑफ़िसनि ॾे वधंदा आहियो, तव्हांजा असांजा शागिर्द वधंदा ऑफ़िसनि ॾे, पोइ छा पुलिस तव्हांजी कोन ईंदी का? हुननि खे डंडा कोन हणंदी का? जो तव्हां चओ था त ऑफ़िसूं खुलियूं पियूं आहिनि, ऑफ़िसूं भले तव्हांजी खुलियूं हुजनि। असल में मसइलो इहो आहे त फ़ीस वधाइण, असल मसइलो फ़ीस वधाइण न आहे। असल मसइलो इहो आहे त तव्हां फ़ीस वधाई कहिड़े तरीक़े सां आहे। यकदमि ई 3-3, 4-4 हज़ार, 5-5 हज़ार, 20-20 हज़ार, 30-30 हज़ार रुपया जेको आहे सो वधाई आहे फ़ीस। ऐं वरी फ़ीस पे करण जो टाइम बि ॾिसो। कहिड़ा सभई स्टूडेंट जेके बिज़नेसमैन आहिनि, कंहिंजो पीउ हारी आहे, कंहिंजे पीउ खे का नंढड़ी नौकिरी आहे गवर्नमेंट जी, को तारीख़ वारो आहे। हिते को वॾेरनि जा ॿार पिया अचनि जो तव्हां 22 खां वठी करे 29 ताईं रखियो आहे ऐं फ़ीस जेको आहे सो यकदमि एतिरी वधाई आहे। असांजा वालिदैन परेशान आहिनि त हाणे फ़ीस किथां ॾियूं? ऐं इहो जेको आहे सो एहतजाज जेकॾहिं हिन मां को सिंधी में चवंदा आहिनि खड़तेल न निकितो त इनशाला एहतजाज जो दाइरो वधंदो ऐं असां ख़ामोश न वेहंदासीं। बाक़ी निसार खोड़ो साहब सिर्फ़ु फ़र्ज़ी जुमिला चई वियो आहे ऐं उमेदु कयूं था त इन्हनि फ़र्ज़ी जुमिलनि ते बि कुझु इम्प्लीमेंट थींदो, कुझु जेको आहे सो इन मां बि सिंधी में चवंदा आहिनि त खड़तेल निकिरंदो। बाक़ी सिंध यूनिवर्सिटी को बि कोऑपरेशन नथी करे पंहिंजे स्टूडेंट सां। भाउ फ़ीसनि जो मामिलो इहो आहे त तव्हांखे ख़बर आहे सिंध यूनिवर्सिटी वाहिद इदारो आहे जेको ग़रीब शागिर्दनि जे लाइ हिकिड़ो माना आख़िरी उमेदु सम्झी वेंदी आहे। ऐं हिते परे परे जा स्टूडेंट्स आहिनि, थरपारकर, मीरपुर ख़ास, टंडोलियार ऐं अपर सिंध खां स्टूडेंट अचनि था। उन्हनि जी हिकिड़ी आख़िरी उमेदु आहे। ऐं उते बि जेको आहे 15% खां वधीक जेके हिते फ़ीसूं वधायूं वियूं आहिनि ऐं अचानक इहो सभु कयो वियो आहे। असां इहो चाहियूं था त फ़ीसूं जेके आहिनि उन्हनि जेके वधायूं वियूं आहिनि इहे वापसि कयूं वञनि ऐं फ़ीसूं जेके आहिनि उहे घटि करे जेको पहिरीं जेतिरियूं फ़ीसूं हुयूं ओतिरियूं रखियूं वञनि। छाकाणि जे अगरि शागिर्दनि खे हिते पढ़ण जा मौक़ा फ़राहम न कया वेंदा, सिंध यूनिवर्सिटी वारा फ़ीस वधाईंदा, त पोइ इहे शागिर्द किथे वेंदा? उन्हनि जे अॻियां इहो ई मुतालबो हो त असांजी जेके फ़ीसिस वधायूं आहिनि उहे घटि कनि। इहो सिंध गवर्नमेंट जेका आहे उनखे सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे इहो नोटिस कढे त जेके फ़ीसूं वधायूं आहिनि उहे घटि कनि। इन्हनि खे फंड्स जेके मिलनि था असांजे ट्रांसपोर्ट जा ॿिया काफ़ी जेके आहिनि उन्हनि में असां ज़ुल्म हिते पॉइंटनि जा ॿिया जेके काफ़ी मसइला आहिनि स्टूडेंट्स खे, उन्हनि में कंहिं बि क़िस्म जो रिलीफ न आहे। ऐं वरी अचानक ई जेको फ़ीसूं वधाए असांखे मतिलबु सिंध यूनिवर्सिटी मां पढ़ाइण खां बि जेको आहे सो कंफ्यूज़ कनि पिया। ऐं ॿिया बि जेके मसइला आहिनि उन्हनि ते बि जेके आहिनि उहे ख़र्च पैसा नथा थियनि। आख़िर पैसा वञनि केॾांहुं था? असांखां जेका एतिरी फ़ीस वरिती वञे थी, हॉस्टल में पाणी साफ़ु न आहे, स्टूडेंट खे पॉइंटनि जी छा हालत आहे, पॉइंटनि में केतिरी रश हूंदी आहे। फार्मेसी जे अॻियां फ्लाईओवर न आहे, जिते कल्ह हिकिड़ो एक्सीडेंट थियो आहे ऐं हिते फ्लाईओवर हुजणु खपे। स्टूडेंट्स जा ॿिया बि काफ़ी मसइला आहिनि ऐं उन्हनि सां गॾु इहे फ़ीस जेका वधाई वई आहे, फ़ीस जे करे केतिरा ई स्टूडेंट्स अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो तइलीमी सफ़र जारी नथा रखी सघनि। तंहिं करे महिरबानी करे फ़ीस इहा घटि कई वञे। अॼु असां जेके दोस्त हिते सभु गॾु थिया आहियूं, अॼु असांजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त फ़ीसुनि में जेको इज़ाफ़ो कयो आहे उहो पंहिंजो वापसि वठनि फ़ैसिलो। ऐं जेको अॼु असां हिननि तादी कई आहे उहा सभिनीनि मीडिया वारनि बि ॾिठो आहे। असां जेके तादियूं हिननि कयूं अॼु असांजो जेको ई सरापा एहतजाज आहे इहो बुख हड़ताल जो बि शेप वठी सघे थो। तव्हांजा रोड बि बंदि करे सघजनि था। असां कंहिंखो डिॼूं नथा। अॼु असां इहो ई ऐलान कयोसीं त असांजूं फ़ीसियूं घटि कयूं वञनि। असां हिकु हारी जा पुट आहियूं, को ज़मींदार जा पुट न आहियूं, कंहिं DSP जा पुट न आहियूं। असां हिकु हारी जा पुट आहियूं। असांजे घरों जेको आहे अबो जेको आहे महीने में या साल में कमाए थो, कोई रोज़ु रोज़ु कमाए नथो। एतिरा पैसा असांजे अबे वटि कान्हनि के। हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त मेरिट वारनि जी इहो चई विया आहिनि त 50% ऑफ कंदा, ठीकु आहे। सेल्फ वारा सभई अमीर थोरे ई आहिनि, सभु अमीर न आहिनि। उहे बि मिड़ई मुश्किलातुनि जे करे या 1 साल 2 साल गैप करण जे करे सेल्फ में वञनि था। ईअं न आहे त हर सेल्फ या सुपर सेल्फ वारो अमीर आहे, उन्हनि जी बि घटि कई वञे।
उन खां अलावा अगरि जेकॾहिं तव्हांजा मुतालबा न वञे हा त छा इहो एहतजाज जो दाइरो वधाईंदो? जी हाँ, रोज़ वधंदो इहो, एसी ताईं हूंदो जेसि ताईं हे फीस घटि न कंदा। अच्छा, लेकिन जेकी फीमेल गर्ल्स जो जेको तनासुब हुयो एहतजाज में तमामु घटि हुयो, इन जो छा मतिलबु आहे? इन जो सबबु इहो आहे त छोकिरियूं अक्सर घरनि ॾे हली वियूं आहिनि। हे हॉस्टल में मरहलेवार क्लासिस हलाया अथनि, इन में बि हिकिड़ो मतिलबु ॾाढो मसइलो पेश आयो आहे। हर छोकिरी छोकिरो बॉइज़ बि गर्ल्स बि इहो ई मतिलबु मसइलो हलियो आहे त उन्हनि खे रोज़ घर मोकिलियो पियो वञे हर 15 ॾींहं। हाणे एॾा अमीर सभु थोरा ई आहिनि जो हर 15 ॾींहं पैसा भरे किरायो भरे वञनि, वरी 15 ॾींहं मोटी अचनि। माना उन्हनि खे हॉस्टल में रहाइश नथी ॾिनी वञे, 15 ॾींहंनि खां बाद अचो ऐं वञो, इहो ई छोकिरियुनि सां मसइलो आहे। हाणे घणियूं छोकिरियूं मतिलबु हली वियूं आहिनि 15 ॾींहं बाद। जी नाज़रीन, बिल्कुलु तव्हां ॻाल्हियूं ॿुधूं शागिर्दनि जूं ऐं शागिर्दाणियुनि जूं। उन्हनि जो चवणु हो त 15% हर साल फीसूं घटाइणु घुरिजनि। उनजे बावजूदि सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया असां सां ज़ुल्म पई करे ऐं उहे फीसूं 3% सेल्फ मेरिट ऐं स्पेशल सेल्फ जूं वधायूं वियूं आहिनि। ऐं उनखां अलावा उन्हनि जो इहो बि चवणु हुयो त असांजा इहे मुतालबा अगरि न मञिया विया त असां इहो एहतजाज जो दाइरो असां वधाए बुख हड़ताल सूरत में बि कंदासीं ऐं हाईवेज़ जेको आहे सो असां बंदि कंदासीं ऐं हर हिकु शहर में सिंधगीर तारीख़ जो ऐलान कंदासीं। उनखां अलावा शागिर्दनि जो पिणु इहो बि चवणु हुयो त असां सां शागिर्दनि खे जेको आहे सो हॉस्टल मां बेदख़ल कयो थो वञे, उन्हनि खे 15-15 ॾींहं घुराए करे उन्हनि खे ज़लील कयो पियो वञे। दूर आहिनि जेके उहे तमामु घणा आहिनि, उन्हनि जा शागिर्द जेका उनजी औलाद आहे उहे तमामु घणा आहिनि, हिते ऑफिसर सां न आहिनि। ऐं उनखां अलावा सूबाई वज़ीर निसार खोड़ो जो पिणु मुतालबा उनजे अॻियां पेश कया विया सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि तरफ़ां। ऐं उन्हनि जो इहो बि चवणु हुयो त जेके मेरिट जूं फीसूं जेके तव्हांजूं 3% वधायूं त उहे 50% घटायूं हूंदियूं 3% मां, लेकिन सेल्फ या स्पेशल सेल्फ जी काई बि तइ न कई वई आहे। ऐं अॻिते बि तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं त अॻिते शागिर्द छा लाइ अमल तइ कनि था।